हैदराबाद में ला कॉलेजनि जे शागिर्दनि पारां फीस में ॿीहर ते इज़ाफ़ो थियण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। ला कॉलेज जे शागिर्द आफ़ताब चांडियो, सदाम पठान, दरिया ख़ान चांडियो, मांझी अहवान, शंकर मेघवाड़, अब्दुल हक थेबो, उमेर थेबो, मुजीब अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ला कॉलेजनि जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ला कॉलेज जे शागिर्दनि चयो त 2 सालनि में ॻाटे टोड़ महांगाई सां गॾु शागिर्दनि मथां ॻरियुनि फीसनि जो बम किरायो वियो आहे। इम्तिहान बि देरि वरिता वञनि था। असांजे 3 सालनि वारे बेज खे 5 साल थी विया आहिनि। हुन चयो त वायरस सूरत हाल सबबि कारोबार ठप थियण खां पोइ जिते ॿियनि तालीमी इदारनि शागिर्दनि जी फीस में घटिताई कई आहे, रिलीफ ॾिनो आहे, उते ला कॉलेजनि सां वरी ज़ुल्म कयो पियो वञे। मुज़ाहिरीन चयो त सिंध यूनिवर्सिटी कानून जे शागिर्दनि सां माटेली मां वारो सलूक करे रही आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया गुज़िरियल 2 सालनि खां सिर्फ़ पैसनि कमाइण लाइ हथ वठी शागिर्दनि खे टर्म बैक ऐं इन्फेयरमेंट्स में हणी नाहक करे छॾियो आहे। शागिर्दनि चयो त फ़ी जी मद में 120% इज़ाफ़ो कयो वियो आहे, जेको तालीम दुश्मन पॉलिसी आहे। अचानक 700 मां इम्तिहानी फ़ीस वधाए 1700 कई वई आहे, जंहिंखे रद्द करियूं था। हुन चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया फ़ीसनि वारो फ़ैसिलो, टर्म बैक पॉलिसी ऐं इन्फेयरमेंट्स पॉलिसी वापसि न वरिती त मुल्कगीर एहतिजाज जो ऐलान कंदासीं। % वधाई आहे। पहिरीं फीस जेका हूंदी 7,600 रुपया हूंदी, हाणे फीस वधाए करे 17,000 रुपया फीस कई वई आहे। उन खां अलावा 83% छोकिरा फेल कया विया आहिनि। उन्हनि खे ऑल पेपर टर्म पेपर कर वियो आहे। उन्हनि छोकिरनि खे केतिरी ॾुखियाई थिए पहिरीं जेको आहे सो कीअं हूंदो निज़ाम हिननि जो इस्मिला कॉलेजनि जो, हाणे छा थींदो आहे? हाणे इंतिज़ामिया बि पंहिंजी तरफ़ां लॻी पई आहे, पर उन्हनि जो इंतिज़ामिया जो अहिड़ो स्ट्रक्चर आहे त सफ़ा मञण लाइ तयारु न आहे। असां ऑफिशियल एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, कोर्टुनि में वियाऊं, को रिस्पॉन्स कोन्हे। ही सेकेंड एहतिजाज आहे असांजो। असांजो ॾिसूं था, हींअर असांजो मुतालबा अगरि न मञिया विया त असां हाई कोर्ट में पिटीशन फाइल कंदासीं ऐं एहतिजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं। असांजो मुतालबो आहे त टर्म बैक पॉलिसी ख़तमु कई वञे ऐं ऑल पेपर में जेके हिकिड़े पेपर में जेके कंहिंखे मिसबिहेवियर ते ऑल पेपर कैंसिल कयो वियो आहे, कंहिंखे रेस्ट्रिगेट कयो वियो आहे। 83% स्टूडेंट सां इहो रिज़ल्ट आयो आहे। फीसनि में अगरि वाद जे हवाले सां ॾिठो वञे त 5-6 सालनि खां हर साल 500 रुपये वाद थींदी रहंदी आहे। हिन साल इन्हनि ऑलमोस्ट 7,000 ताईं वाद कई आहे। इन्हनि में ही त करे रहिया आहिनि दादागिरी। हाणे जेके अफोर्डेबल माण्हू आहिनि उन लाइ 7,000 त मसइलो न आहे। इहा ॾिठो वञे जेकॾहिं ही हिकु टाइम में हिकु साल में 7,000 रुपया फीस वधाए रहिया आहिनि त इहे अॻिते किथे बि करे सघनि था। ऐं इन्हनि खां अलावा जेको डिग्रियुनि में हिननि लेट करणु शुरू कयो आहे, 3 साल जी डिग्री 7 सालनि में बि नथी मिले। 20-22 सालनि खां पोइ असां जेकॾहिं एडमिशन वठूं था ला कॉलेज में, इन खां अलावा 3 खां मथे थी था वञूं, असांखे प्रॉपर डिग्री नथी मिली सघे। 10% खां वधीक जेको आहे फीस में इज़ाफ़ो थियो आहे। पहिरियां 8,000 असां भरींदा हुआसीं फीस जेका आहे इम्तिहाननि जी, हाणे उहा 17,000 रुपया कई वई आहे। उन खां अलावा एडमिशन ऐं जेका एनुअल फीस हुई उहा 15 खां 16,000 रुपया हुई, हाणे उहा 45,000 जे लॻभॻि कई वई आहे। ऐं हिकिड़े पेपर में जेको शागिर्द फेल थिए थो उनखे सभिनी पेपरनि में फेल था कनि। टर्म बैक पॉलिसी हालांकि यूनिवर्सिटी रूल में ई मुंहिंजे ख्याल में इहा कोन्हे का, त कॉलेज साइड वारा जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे टर्म बैक कयो वञे। ही सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी बदमाशी आहे। ही जेके यूनिवर्सिटी में प्रोफेसर वेठा आहिनि या जेके हुकुमरान आहिनि या जेके ब्यूरोक्रेट आहिनि, इन्हनि जा ॿार ॿाहिरि मुल्कनि मां ॿाहिरि इटला कनि था। ऐं असां ही ग़रीबनि खां जेको आहे तालीम पिराइण जो कसिणु चाहिनि था, ही शागिर्दनि खे ख़ुदकशियूं करण ते मजबूर कनि था। अॼु असां कानून जा शागिर्द मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि अॼु एहतिजाज कयो आहे। अॼु खां एहतिजाज जेकॾहिं वज़ीर आला सिंध ऐं ख़ासि तौर चीफ जस्टिस हिन एहतिजाज जो नोटिस न वरितो त असीं ईंदड़ आचर ते सॼी सिंध में जेको आहे सूबेगीर एहतिजाज जो छॾींदासीं। असांजा मुतालबा इहे ई आहिनि त हिकु त फीसुनि में जेको आहे त कमी कई वञे, उन खां अलावा टर्म बैक पॉलिसी वापसि वरिती वञे ऐं शागिर्दनि खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे, हिक पेपर जी जॻह ते जेको आहे सभिनी में फेल न कयो वञे। रखियो आहे त असां पहिरियां ई 1 महीनो पहिरियां मुर्ज़ा सियाल ऐं जेको आहे रजिस्ट्रार साहब वटि हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनी त जेका असांजा जेका अकेडमिक ईयर जेको आहे 2000 जेको आहे असांजो 1.5 साल थी गुज़रियो आहे, पर तव्हां इम्तिहान पिया वठो ऐं उन खां पोइ असांखे ॿुधण में अचे पियो त तव्हां फीसूं वधायो पिया। बराए महिरबानी करे पहिरियां जेका फीस आहे उहा तमामु घणी आहे ऐं जेका उन जेके असांखां अफोर्डेबल न आहे, बराए महिरबानी करे वधाइजो न फीस असांजी। उहो लेटर ॾिनोसीं, उते असांखे ओके कयो उन्हनि। उन खां पोइ छा कयो, अचानक ई हिकिड़ो लेटर यूनिवर्सिटी इशू कयो, हे 120% जेका फीस 7,000 मां वधाए 17,000 रुपया करे छॾी इम्तिहानी फीस। इन जॾहिं त कॉलेज साइड में जेको आहे एसोसिएट डिग्री या ॿी जेका ॻाल्हि उन जी 4 खां 5,000 आहे। CS साॻे एकदम 12 पेपर वठे थी, उहा 2,000 में वठे पई, 2,000 में। बाक़ी हिननि जी जेका अलाए कहिड़ा पेपर था वठनि, जेको 7,000 मां 17,000 कजे, उन जी जॻह ते सप्लीअ जी जेका फीस आहे उहा 10,200 करे छॾी आहे हिननि। उन खां पोइ जेको हथ वठी करे 50% खां वधीक शागिर्दनि खे फेल करे ऐं जेको टर्म बैक पॉलिसी जेको सिस्टम हिननि मुतारिफ़ करायो उनखे असीं मुकमल रद्द कयूं।